नाज़रीन, दादू जे सूरजाबाद पाड़े में मोटरसाइकिल चोरी करे फरार थींदड़ चोर खे शहरनि सोघो करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अव्हांखे दादू मां ॾेई रहिया आहियूं। दादू जे सूरजाबाद पाड़े में मोटरसाइकिल चोरी करे फरार थींदड़ चोर खे शहरनि सोघो करे वरितो आहे। शहरनि चोर खे कुटको ॾियण खां पोइ पुलिस हवाले करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू जे सूरजाबाद पाड़े में मोटरसाइकिल चोरी करे फरार थींदड़ चोर खे शहरनि सोघो करे वरितो आहे। शहरनि चोर खे कुटको ॾियण खां पोइ पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर तारिक लिगारी खां। जी तारिक। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू में सूरजाबाद पाड़े में मोटरसाइकिल चोरी करे फरार थींदड़ चोर खे शहरनि सोघो करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं तारिक लिगारी खां। जी तारिक, इन चोरी वारे मामले बाबति अपडेट कजो। जी, दादू शहर के सूरजाबाद पाड़े में घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल के एक चोर चोरी करे फरार थी वियो, जंहिंखे फौरी तौर ते जेको आहे सो शहरनि पीछो कंदे दादू शहर जे मज़दूराबाद पाड़े में पकड़े वरितो। पकड़ण खां पोइ खेसि सख़्तु मारकुट कई वई। मारकुट करण खां पोइ हुन खां जेको आहे सो हिकिड़ी चाबी आहे जेका मोटरसाइकिल चोरी में इस्तेमालु थींदी आहे, उहा पिणु हथु कई वई आहे ऐं उहा जेका चोरी कयल मोटरसाइकिल पिणु हथु कई आहे। पुलिस हवाले कयो वियो आहे। चोर खे ॿुधाए पियो वञे त चोर जो नालो अकबर मस्तोई आहे, जॾहिं त हिन रिज़वान लुंड नाले शहरी जी मोटरसाइकिल चोरी कई। हुन खां पोइ रिज़वान लुंड नाले जेको नौजवान हुयो, उन ॿी हिकु मोटरसाइकिल शहरी खां वठी हुन ते सुवार थी पीछो कयो हिन चोर जो ऐं हिनखे मज़दूराबाद पाड़े में पकड़ण खां पोइ शहरनि मारकुट करे ए सेक्शन थाणे हवाले करे छॾियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ अञा ताईं का FIR दाख़िल न थी सघी आहे ऐं हुनखे थाणे जे इलाक़े में बंदि कयो वियो आहे। जी ठीक है तारिक, वॾी महिरबानी अव्हांजी।